साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह तरपाक पाण आहे। पर हिन कूड़े ज़माने जो हिकिड़ो को बादशाह हूंदो हो। उन बादशाह खे माया मिल्कियत जी का परवाह कान हुई, पर खेसि औलाद कोन हो। उहो बादशाह ज़ात जो कोरी हो। हिकिड़े ॾींहुं अलाह जी कुदरत सां अहिड़ो थियो जो दरबार में पंहिंजनि सभिनी अमीरनि ऐं वज़ीरनि सां सलाह पुछियईं त मुंहिंजा वज़ीरो मुशीरो अमीरो, मूंखे सलाह ॾियो, जेकॾहिं आउं मरी वियसि त पोइ मुंहिंजी रयत सॼी दरबदर थी वेंदी। मूंखां पोइ केरु आहे जो उन्हनि जी सार संभाल लहंदो। ख़ुदा पाक मूंखे ॿियो सभु कुझु ॾिनो आहे, पर उन ई धन जो धनार कोन ॾिनो अथसि। हाणे हीअ रयत ई मुंहिंजो सचो पचो औलाद आहे, ऐं तंहिं करे मुंहिंजो ख़्यालु आहे त आउं पंहिंजी समूरी माया मिल्कियत जीअरे ई पंहिंजे हिन औलाद खे पंहिंजे हथनि सां विराए ॾियां ऐं चवां त इहा मिल्कियत या हू बि पुण संदनी आहे, सोगी करे पाण वटि समेटे रखनि। हा, अलबत जेसीं मुंहिंजी हयाती आहे तेसीं उनखे हथु न लाहिनि। बादशाह चयो बाक़ी मुंहिंजे मरण खां पोइ पंहिंजो कमु आणीनि, संदन वक़्तु पियो सुठो गुज़रंदो, जीअं वणे तीअं हिन दौलत खे खपाइनि। से बादशाह जूं इहे ॻाल्हियूं ॿुधी वज़ीरनि ऐं अकुल अकाबर वज़ीरनि खे बादशाह जी उन बेवकूफ़ी तां ॾाढी खिल आई, मगर कंहिंखे बि का हिमत कोन पई थी जो कुझु कुची सघनि। से आख़िरकार हिकिड़े पीरसन जेको उनजो पुराणो वज़ीर हो, तंहिं दिलि झले ॿाहूं ॿधी कंध निमाए बादशाह खे चयो, ए जान पनाह बादशाह, सिर वक़्त जो ख़ैरु हुजे, सदाईं शल ख़ैरु हुजे। जंहिंजी हुकूमत अंदरि शींहं ऐं ॿकरी गॾु खाइनि था पीअनि था, तंहिंजे भले इंसाफ़ ऐं अदल जे हंधे माॻे हाक बि लॻी पई आहे। बादशाह सलामत, असां सभिनी खे तव्हांजे बेऔलाद हुजण ते दिली ॾाढो अरमान ऐं अफ़सोस पिणु आहे। पर बादशाह सलामत, सचो बंदो अलाह जो उहो आहे जेको मरण घड़ी ताईं अलाह पाक जी महिरबानी मां उमेद लाइ ना उमेद न थिए। बादशाह सलामत, असांखे ख़बर पई आहे त पंहिंजे शहर खां 10 कोहनि जे मुफ़ासिले ते 10 कोहनि जे पंध ते जबल जे हिकिड़े गार में हिकिड़ो अलालोक दरवेश रहे थो। हिकिड़ो अलालोक दरवेश रहे थो जो हमेशह ख़ुदा जी इबादत में रुधल रहे थो ऐं घणो करे कंहिं बि बनी बशर सां ॻाल्हाए नथो। ॿुधो अथऊं संदसि मुंहुं मां हमेशह नूर पियो वसे, कचारी कंहिंसां बि कोन करे, सॼो वक़्तु अखियूं पूरियूं पियूं अथसि ऐं तस्बीह सोरींदो ऐं चप चोरींदो रहे थो। ऐं जेको बि पियो पढ़े सो सभु दिलि में असांजे साथियुनि ऐं असांजे साईं जिन खे अर्ज़ु आहे त इन ई दरवेश खां बि हली सवाल करे दुआ पिनी ॾिसूं, मन को बाजारो धणी उन ई वली जे मुआबे खणी पुट जी महिरबानी करे। साईं बादशाह वज़ीर खे वराणियो त ए अकुल अकाबर वज़ीर, आउं तुंहिंजी इन नेक राय सां सहमत आहियां ऐं आउं ख़ुशि आहियां त तो मूंखे अहिड़ी सुठी सलाह ॾिनी आहे। साईं पोइ त हिकदमि सवारी जो बंदोबस्तु कयो वियो ऐं चयऊं त हलो हली दरवेश खे ॾिसिजे। बत बादशाह जे हुकम जी देरि हुई। बादशाह सलामत ऐं साणसि गॾिजी वज़ीरनि अमीरनि मुशीरनि जी सवारी जो यकदमि बंदोबस्तु थी वियो। दरबार पूरी करे मंज़िल जे तरफ़ रवाना थी विया। साईं ॾींहुं तपी वियो हो, जंहिं करे वाट ते हिकिड़े घाटे वण जे हेठां काड़ो ठारायूं, भर में बीठल पाणी जे दुॿनि मां घोड़े खे पाणी पियारियूं, थोरो वक़्तु आराम कयाऊं, अंदर खाधो खाधाऊं, मथां अची अॻी जी महल थी। साईं सिॼ लहंदो ॾिसी बादशाह कोच करण जो हुकम कयो। हिकदमि मंज़िल कोच थी ऐं विची महल वञी दरवेश वटि पहुता। से दरवेश बि ओॾी महिल गार खां ॿाहिरि निकिरी पंहिंजे ॿुहारियल टुकरी जे विच में दुखायल धुई खे कड़ो ॾियो वेठो हो। कड़ो ॾियो पाथुली मारे अखियूं बंदि कयो वेठो हो ऐं तस्बीह पढ़ी रहियो हो। बादशाह जेॾी महिल दुही जे वेझो वियो, तेॾी महिल दरवेश पंहिंजी दुही जे ॿिए पासे विछायल तॾे ते वेहण लाइ इशारो करे
काउंस पुछो त बादशाह सलामत के अॼु असां ग़रीबनि जी कीअं यादगी आहे जो हेॾी सारी तकलीफ़ वरिती अथनि। बादशाह सलामत चयो त फ़क़ीर साईं, अलाह जो ॾिनो ॿियो सभु कुझु आहे, पुट जो तालुबो आहियां जंहिंजी ॻाराणे में ॻरी रहियो आहियां, ऐं उन ई करे अॼु अव्हां जी हाज़िरी में हाज़िर थियो आहियां। अव्हां दरवेशनि खे अलाह पाक वॾी सघ ॾिनी आहे, सो अव्हां जी कयल कमाई ते पालणहार राज़ी बि थींदो आहे। सो फ़क़ीर चवंदा आहिनि त को कामिल दरवेश जी हई कॾहिं बि कीन घुसे। दरवेश जी दुआ खे अलाह पाक बि नथो मोटाए, तंहिं करे मूं बे औलाद बंदे जे हक़ में अलाह पाक जे दरबार में दुआ घुर ऐं मूंखे पुटु वठी ॾे जंहिंजो ॾुखायल बुखायल ऐं सिकायल आहियां। साईं दरवेश बादशाह जी समूरी हक़ीक़त ॿुधी टुॿी में पइजी वियो। साईं दरवेश फ़क़ीर थोरो वक़्तु सब्र करे खिली चयाईं, बादशाह सलामत, तुंहिंजे लाइ औलाद त मूंखे लिखियलु ई नज़र नथो अचे। बादशाह सलामत, आउं बि ख़ुदा जी समूरी खुदाई खे उथलाए पुथलाए ॻोल्हे फ़ोले आयो आहियां, जंहिं सूरत में तोखे को औलाद ई लिखियलु न आहे, तंहिं सूरत में ही गुनाहगार बंदो भला छा थो करे सघे। उते साईं ॾस ॾींदड़ वज़ीर ॿाहूं ॿधी विच में अर्ज़ु कयो त फ़क़ीर साईं, जेकॾहिं असांजे बादशाह सलामत जी पुठि पधरी थियण लाइ पुट जो लिखियलु हुजे हा त ज़रूरु खेसि मिले हा। जॾहिं त लिखियलु ई कोन आहे तॾहिं त अव्हां जी क़दमनि छुअण लाइ अची हाज़िर थिया आहियूं। उते थी बादशाह विच में वराणियो तॾहिं लिखियो त सभु को लहे थो, पर कमाई वारा कामिल बुज़ुर्ग ऐं दरवेश उहे जेके अण लिखिया आहिनि पले पाइनि था। उन ते दरवेश जूं ॻाढ़ियूं मशल जहिड़ियूं अखियूं खुली वियूं ऐं हकल करे दहशत सां चयाईं, बाबा इन ई ॻाल्हि तां लही वञो, ख़ुदा जी गुज में कंहिंखे बि हथु विझण जी ताक़त न आहे, तंहिं करे माठ करे जितां जा आया आहियो ओॾे ई वापसि हलिया वञो। साईं बादशाह तमामु आजिज़ी करे अर्ज़ु कयो, दरवेश साईं, अचणा अची वियासीं, बाक़ी अहिड़े दरबार मां बिना कुझु वठण जे हथे ख़ाली मोटी पाण खे मेणियाब कीन बणाईंदासीं। तंहिं करे अर्ज़ु आहे त तूं पाण खे सुञाणे सवाल करे असांजो सबबु पूरो कर त असीं मानायता थी मोटी वञूं। साईं उहा हक़ीक़त ॿुधी फ़क़ीर साईं वरी टुॿी में पइजी वियो। गच गच जेतिरी देरि खां पोइ कंध लोॾे थोरो मुश्की चयाईं, बादशाह सलामत, तोखे मुबारक हुजे, अलाह पाक जे दरबार में अर्ज़ु अॻाणो आहे, जल्दी तोखे 2 ॿार थींदा, अवल न्याणी ऐं उनखां पोइ पुटु। से न्याणी जॾहिं वॾी थींदी ऐं बलूगत खे पहुचंदी तॾहिं भर वारनि बादशाहनि में तुंहिंजे लाइ दुश्मनी पैदा थी पवंदी ऐं हू लड़ाइनि लाइ मैदान ते अची वालारींदा। फ़क़ीर साईं वरी टुॿी में पइजी वियो ऐं 7 खनि खां पोइ चयाईं, पर फतेह नेठि तुंहिंजी थींदी। साईं उहा हक़ीक़त ॿुधी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं आंदल सभई तोहफ़ा दरवेश जे अॻियां नज़राणू करे रखियाईं ऐं दरवेश खां मिलियल खीर जो वटो पी मोकिलाए पंहिंजे शहर तख़्त ॾांहुं रवाना थिया ऐं ख़ैर सलामती सां अची पंहिंजे शहर में पहुता, जिते बादशाह खे पंहिंजे महिलात में छॾे सभु को पंहिंजे पंहिंजे आस्थाने ते रवानो थी पियो। उहा हक़ीक़त ॿुधी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। ख़ैर ॻाल्हियूं सॻियूं पूरियूं थियनि थियूं। साईं ॻाल्हियूं सॻियूं ई पूरियूं थियनि थियूं, वक़्तु गुज़रंदो देरि नथो लॻे, ॾींहुं पंहिंजे मुदे ते गुज़रनि थोरे घणे ॾींहुं बादशाह जी ॿिन्ही राणियुनि खे उमेदगारी थी। साईं बादशाह बि केतिरो ई नाणो लुटायो,
बादशाह साईं पंहिंजो खज़ानो लुटायो, ग़रीबनि बि बादशाही इनाम वठी पंहिंजा पंहिंजा घर भरिया। आख़िरकार मुद्दे पूरे थियण ते हिकु राणी खे धीउ ॼाई ऐं महीने ॿिनि खां पोइ ॿी राणी खे पुटु ॼाओ। बादशाह साईं ख़ुदा पाक जा शुक्राना करे नजूमी खां ॿारनि जी बनिस्बत पुछियो, जंहिं पिणु कामिल दरवेश वारी ॻाल्हि ॾसी बल्कि साफ़ तरह खोले बयानु कई। चयईं, बादशाह सलामत जे ॿिन्ही बचड़नि मां साहिबज़ादी ऐं साहिबज़ादे जा वक़्तु बिल्कुलु ज़ोर आहिनि, बाक़ी थोरी रंडक आहे। जेकॾहिं जान पनाह असांखे जीअन था ॾे त उहा बि बयानु करियूं। साईं बादशाह खेनि चयो त अव्हां बिना कंहिं ख़ौफ़ जे हक़ीक़त बयानु करियो। उन ई ते आयल नजूमिन मां हिकिड़े झूर पौड़े नजूमी, जंहिंजे कननि जूं पापड़ियूं पेलुॾियूं ऐं ॿाहूं ॿधी, चयईं, जीअंदा क़िबला, जंहिं वक़्तु अव्हां जी साहिबज़ादी बलुबुकत खे पहुचंदी तंहिं वक़्तु हुकूमत खे कुझु लुॾो ईंदो ॾिसण में अचे थो, पर जल्दी फ़तेह ऐं कामयाबी असांजी बादशाह सलामत जी थीणी आहे। जेकी गनीम चढ़ी ईंदा सिहार खाई वठी भॼंदा ऐं उन्हनि सभिनी जो जंगी माल ऐं असबाब पुट बादशाह सलामत जे हथ में ईंदो। ख़ैर साईं, किसो कोता ॾींहं बि मुदाइता गुज़री अची पूरा थिया। शहज़ादे बि अची बलूगत थियण खे पंहिंजे वेझे पहुती। होॾां शहज़ादी बि अची बालिग़ थी। शहज़ादी जी हुस्न जी हाक हंधे मागे पखिड़िजी वई। चइनी पासनि खां ॿियनि बादशाहनि जा कासिद कोरी बादशाह वटि संदसि धीउ जी संगावती लाइ ईंदा रहिया। बादशाह बि सभिनी खे छूट जवाबु ॾींदो रहियो। ॿियनि बादशाहनि त खणी माठ कई, पर संदसि दंगई बादशाह, जंहिंजो नालो करमान हो, हुनजो मग़ज़ फिरियलु हूंदो हो। तंहिं दिलि में चयो त हीउ कोरी जो पुटु पैदा कॾहिं थियो आहे जो मुंहिंजो पुटु जे मिठी खां थो असांखे अधवली छॾे। संदसि हुकूमत आहे केतिरी, आउं जे पंहिंजी ते अचां त पंहिंजी हुकूमत मां कुझु धाड़ेल मोकिले बि संदसि हुकूमत हथु करे सघंदो, सो मुंहिंजी हेॾी सारी कटक अॻियां कीअं दम पटे सघंदो। साईं सारी राति करमान बादशाह खे अहिड़नि पुरनि पचाइण में पलंग ते लुछंदो पुछंदो गुज़री वियो, मगर निंड न आयसि। सुबुह जो सवेल दरबार में जॾहिं सभु अमीर वज़ीर अची गॾु थिया, तॾहिं करमान बादशाह साणनि गुज़िरी राति वारी समूरी हक़ीक़त बयानु करे खाउन सलाह पुछी। जंहिं ते सही ॿियनि सभिनी बादशाहनि सां हाव मिलाई, मगर हिकिड़ो ॿुढड़ो वज़ीर माठ में ई रहियो। जंहिं ते बादशाह चयो, ॿुढड़ा वज़ीर, तूं छो नथो पुछीं? छा असांजी राय तोखे नथी वणे? ॿुढड़े वज़ीर हथ ॿधी चयो, बादशाह सलामत जे सिर बख़्श जो ख़ैर हुजे, जेकी हुज़ूर जिन फरमायो आहे सो सभु बरक सच आहे, मगर मुंहिंजी मर्ज़ी आहे त तव्हां वरी बि खेसि हिकु ख़त लिखो जंहिंमें समूरी हक़ीक़त खोले ॿुधायो त जंहिं सूरत में तो मुंहिंजे पुट जी आयल माइटी आहे, तंहिं सूरत में बादशाही बाक़ाइदे ऐं कानून मूजिबि जंग करण ई थी जुगाए। हाणे या त संग ॾे या त जंग कर, पोइ हू डिॼी वेंदो ऐं खणी संग ॾींदो। साईं बादशाह ऐं ॿियनि सभिनी वज़ीरनि खे ॿुढड़े वज़ीर जी इहा सलाह पसंदि आई। तंहिं करे बादशाह खे करमान पंहिंजे ख़ात कातिब खां लिखाए शाही मोहर हणी ॿुढड़े वज़ीर तां कोरी बादशाह ॾे उमाड़ियो। ॿुढड़ो वज़ीर साईं कोरी बादशाह जे दरबार में अची अदब सां हाज़ुर थियो ऐं बादशाही ख़त सोने थाली में रखी ॿी सोनी थाली सां ढके बादशाह सलाम खे पेश कयईं ऐं करमान बादशाह खां आंदल हीरा ऐं जवाहर बि तोहफ़ो करे पेश कयईं। कोरी बादशाह साईं पंहिंजे अकाबर वज़ीर खां ख़त पढ़ायो ऐं जंग जी धमकी जो ॿुधी तपी बाहि थी वियो। साईं तपी बाहि थी वियो, ख़त फाड़े साड़ियो वियो ऐं आंदल हीरा जवाहर बि उछलाया विया ऐं आयल ॿुढड़े वज़ीर खे चयो वियो त तुंहिंजे पीसनी ते क्यास थो अचेमि ऐं ख़ुदा जो ख़ौफ़ थो थिएमि, जंहिं करे तोखे सलामत वापसि वञणु थो ॾियां। हाणे आंदर ख़त जो इहो जवाबु अथई जो पंहिंजे मगरूर बादशाह खे वञी पहुचा त जंग जा दड़का न ॾे, लड़ाई करणी अथई त लही अच मैदान में त ख़बर पए।
बुढ़ो वज़ीर सिंह बादशाह जो ज़ुबानी पैगाम खणी पंहिंजे करमान बादशाह वटि पहुतो ऐं अखर ब अखर वञी खेसि ॿुधायईंसि। करमान बादशाह समूरी हक़ीक़त ॿुधी तपी बाहि थी वियो ऐं हिकदमि जंग करण लाइ तयारु थियण जो हुकुम ॾिनई। सही तबल वॼी विया, जंग लाइ सीधा सामान ऐं हथियार पवार गॾु थी विया। हिकु साईं शाही कटक तयारु थी वियो। आख़िरकार बादशाह बि पंहिंजे घोड़नि ॿेड़ियुनि समेत अची कोरी बादशाह जे तख़्तगाह खां अधु मेल खनि पंध ते पंहिंजा ख़ीमा खोड़िया ऐं कोरी बादशाह खे चवाए मोकिलियाईं त आउं लड़ाई लाइ फ़ौज वठी आयो आहियां, तूं बि पंहिंजी फ़ौज वठी अची लड़ाई कर, या पंहिंजी धीउ जी मुंहिंजे वॾे पुट सां शादी करे ॾे त आउं पाण त पोइ आउं वापसि हली वञा। कोरी बादशाह साईं पैगाम पहुचण ते पंहिंजो लश्कर तयारु करे वॾे वज़ीर जे हथ हेठि करमान बादशाह सां लड़ाई करण लाइ मोकिलियो। वॾे वज़ीर जॾहिं करमान बादशाह जे लश्कर ते नज़र पई तॾहिं पाण ऐं संदसि सिपह सालार दहिलजी विया ऐं बादशाह खे पैगाम ॾियारे मोकिलियाऊं त करमान बादशाह सां एॾो त कटक आहे जो पंहिंजे लश्कर उन जे अॻियां कुझु बि न आहे। तंहिं करे असांजो अर्ज़ु आहे त अजाई खूनरेज़ी करण ऐं लश्कर माराए रत जी नदियुनि वहण मां कुझु बि कोन वरंदो। सुठो ईअं थींदो त आउं पंहिंजी साहिबज़ादी जो संग खणी करमान बादशाह जे शहज़ादे खे ॾियो। ईअं करण सां हिकु त ॿिन्ही धुरनि जी अदालत ॻंढिजी वेंदी ऐं ॿियो त ॿिन्ही बादशाहनि जे विच में एतिरी त मुहबत वधी वेंदी जो ॿियो को बि धारियो गनीम ऐं ॿिन्ही बादशाहनि ते का करे न सघंदो। कोरी बादशाह खे जॾहिं पंहिंजे वज़ीर जो इहो पैगाम पहुतो तॾहिं खेसि ॾाढी मथियां लॻी ऐं ईअं सम्झायईं त असांजो लश्कर या त ॾिनो आहे या दुश्मन जे लश्कर सां मिली हिकु थी वियो आहे। तंहिं करे पंहिंजे लश्कर खे सबक़ु सेखारण ऐं करमान बादशाह सां दूबदू ॻाल्हाइण लाइ पाण हिकु अॾो घोड़ो तयारु कराए उन ते सवार थी वठी घोड़े खे अड़ी हयाईं। घोड़े खे जो अड़ लॻी त घोड़ो अखियुनि में बादशाह समेत अची संदसि पंहिंजे कटक में किड़कियो। बादशाह जे घोड़े जो करमान बादशाह जा घोड़ा परियां बीठल ॾिठा तो अमालक खणी उन्हनि ॾे रुख कयईं। से बादशाह जे घोड़े जो करमान बादशाह जा घोड़ा परियां बीठल ॾिठा सो अमालक खणी उन्हनि ॾे रुख कयईं। कोरी बादशाह घणो ई घोड़े खे रोकियो पर घोड़ो संदसि वस खां बिना ॿाहिरि निकिरी वियो, जंहिं करे बादशाह खे पंहिंजे किरण जो अची ख़ौफ़ जाॻियो। घोड़ो साईं उहो ई भॼंदो दुश्मन जे लश्कर ॾे काहींदो पियो। कोरी बादशाह बि नेठि पंहिंजे किरण खां बचण लाइ खणी हिकु वण खे भाकुर विधो। घोड़ो जो धोकींदो पियो सो वण बि बादशाह जे ॿखनि में अची पाड़ो पटिजी वियो ऐं बादशाह जे कुल्हे ते अची पियो। से करमान बादशाह जे कटक जॾहिं ॾिठो त मार कोरी बादशाह जी ॿी फ़ौज त अलाए किथे आहे। संदसि फ़ौज जो हिकु रवाजी सिपाही बि बेडपो अहिड़ी बहादुरी सां घोड़े खे कुॾाईंदो वण पाड़ो पटियो कुल्हे ते खयो असां ते काहींदो पियो अचे ऐं असांजे लश्कर खे चीरींदो सिधो बादशाह सलामत जी तंबू ॾांहुं धोकींदो पियो वञे। से डप में छड़ो छड़ थी भॻा। से कोरी बादशाह खे सिर सां अची लॻी सो बि वॾे वाक़े दाऊं कंदो पियो त किथे किरां, पर करमान बादशाह ऐं संदसि लश्कर सम्झो त कोरी बादशाह लड़काईंदो पियो अचे त किथे आहे करमान, किथे आहे करमान। जॾहिं करमान बादशाह जे कन ते हीउ पलाउ पियो तॾहिं तंबू खां ॿाहिरि निकितो। जां खणी ॾिसे संदसि फ़ौज भॼी वई आहे ऐं केतिरा ई माण्हू सरकश घोड़े पंहिंजे लतनि हेठां अणे सुंभनि सां ई मारे छॾिया आहिनि। सो भर वारनि बीठल घोड़नि मां तड़ तकड़ में हिकिड़ो घोड़ो छोड़ींदे मथां सवार थी वठी भॻो, मगर मतियूं अहिड़ियूं त मुंझी पियसि जो घोड़े जी पछाड़ी कढणु विसरी वियसि, जंहिं करे घोड़े जी सट ॾियण सबबि पोइ जंग भॼी पई। तेसीं कोरी बादशाह घोड़ो बि अची मथां कड़कियो ऐं जीअं बीठल घोड़े सां विढ़ण लाइ नराख हयईं तीअं बादशाह जे कुल्हे तां पटियल वण किरी पियो ऐं वञी करमान बादशाह खे लॻो ऐं करमान बादशाह उन जे हेठां दॿिजी चिबाटिजी मरी वियो। होॾां कोरी बादशाह ख़ुदि खिसकी वञी ज़मीन ते पेरनि भर बीह रहियो। कोरी बादशाह पाण सां ख़ुदा जी मदद ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं करमान बादशाह जो मुल्क ऐं आंदर लश्कर जा हथियार ऐं सामान सतरा खणी वञी खरण सां अॻे खां बि वधीक अदल ऐं इंसाफ़ सां पंहिंजी बादशाही हलाइण लॻो। पोइ त पंहिंजा पुराणा वज़ीर मुशीर सभु हटाए नवां वज़ीर मुशीर रखियाईं ऐं पंहिंजी बाक़ी ज़िंदगी पंहिंजी शहज़ादी
ऐं पंहिंजे बचड़नि सां गुज़ारियईं। होॾां शहज़ादे जे पुट जी बि शादी करायईं जेका धामधूम सां थी। ऐं शहज़ादे जी पिणु हिकिड़े ॿिए पाड़ोसी बादशाह जे पुट सां शादी करायईं, जेकी पोइ ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण लॻा। सची उमेदु आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जो वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।